ब्रेकिंग न्यूज़ है। मेहड़ में नौजवान सजाद मलाह के कत्ल वाले मामले में अगभराई थी है। 4 ॼणा गिरफ्तार किया विया आहिनि। हथियार हथ कयो वियो। गिरफ्तार जवाबदारनि में अब्दुल गनी मल्लाह, अली अकबर मल्लाह, मदद अली मल्लाह ऐं जावेद मल्लाह शामिल आहिनि। पुलिस जे चवण आहे गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां वारदात में इस्तेमाल थियल हथियार हथ कया विया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ हथियार रखण जे एक्ट तहत 4 वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। 20 डिसंबर 2025 ते नौजवान सजाद अली मल्लाह खे क़त्ल कयो वियो हो। वाक़े बाबति मक़तूल जे वालिद जी फ़रियाद ते नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ज़हीर अब्बास खां। जी ज़हीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ज़हीर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त इन हवाले सां असांजो राब्तो थी सघे, तफ़सील मालूम करे सघूं। अवां खे आगाह कयूं पिया मेहड़ में नौजवान सजाद मल्लाह जे क़त्ल वारे मामले में अगभराई थी आहे। 4 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। हथियार हथ कया विया आहिनि।